अस्सलामुअलैकुम या अली मदद रतरे का इमदाद जलबानी तो ॻाल्हायां त जेके मुंहिंजा भाइर ख़ुदा बश कयईं मीरसन कूड़े मुक़ाबले में ॼाणायो वियो आहे। चुड़तू मुक़ाबिलो आहे। SP साहिबु चए थो त मां मुक़ाबले में ॻोठ ते चढ़ाई करे भत्ते वठण जे लाइ आया हुया, मां मुक़ाबिलो करे मारिया आहिनि। को बि मुक़ाबिलो न थियो आहे। हीउ चुड़तू मुक़ाबिलो आहे, सरासर कूड़ आहे। साफ़ हिन भाइरनि खे बि ईअं चवां थो त कूड़ो मुक़ाबिलो आहे, ग़लति रंग तव्हां न ॾियो। हाणे रईस निबन जे भाउ नदीम जलबाणी बयान वीडियो ते कयो आहे त मां मारिया आहिनि ऐं इहा हक़ीक़त आहे। वधीक त हाणे ॿुधो। मारियो माई भई मारिया माई इहो ख़ुदि बि मीरासन बि भई मारे करे पोइ शाम ॾिना पुलिस खे इनाम जो हुयनि न। पोइ SSA साहिबु चयो कि मूंखे ॾे त मां पंहिंजो शो कयां कि पोइ ॿई मारे ॾेई छॾिया आहिनि पुलिस खे। वापसि जा मुद्दा ॿई जेके मिर्च वठण रहंदा हुआ पोइ न पियो चवां फोटो मोकिलिया माई। पोइ हिकिड़ो ख़ुदि मारियो आहे, ॿियो ख़ुदि वारो भाउ मीरासन। अदा रिकॉर्डिंग नदीम जलबाणी जी तव्हां ॿुधी। मुंहिंजो अर्ज़ु आहे सिंध IG खे, मुंहिंजो अर्ज़ु आहे DIG लाड़काणे खे, अदी फरियाल खे मुंहिंजो अर्ज़ु आहे, बिलाल भुट्टे खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजे भाइरनि जो खून सां इंसाफ़ थियो वञे, इन्हनि ते FIR थी वञे। ये नाहक खून मुंहिंजा कया अथनि भाइरनि जा। या अली मदद। अस्सलामुअलैकुम या अली मदद रतरे का इमदाद जलबानी तो ॻाल्हायां त जेके मुंहिंजा भाइर ख़ुदा बश कयईं मीरसन कूड़े मुक़ाबले में ॼाणायो वियो आहे। चुड़तू मुक़ाबिलो आहे। SP साहिबु चए थो त मां मुक़ाबले में ॻोठ ते चढ़ाई करे भत्ते वठण जे लाइ आया हुया, मां मुक़ाबिलो करे मारिया आहिनि। को बि मुक़ाबिलो न थियो आहे। हीउ चुड़तू मुक़ाबिलो आहे, सरासर कूड़ आहे। साफ़ हिन भाइरनि खे बि ईअं चवां थो त कूड़ो मुक़ाबिलो आहे, ग़लति रंग तव्हां न ॾियो। हाणे रईस निबन जे भाउ नदीम जलबाणी बयान वीडियो ते कयो आहे त मां मारिया आहिनि ऐं इहा हक़ीक़त आहे। वधीक त हाणे ॿुधो। मारियो माई भई मारिया माई इहो ख़ुदि बि मीरासन बि भई मारे करे पोइ शाम ॾिना पुलिस खे इनाम जो हुयनि न। पोइ SSA साहिबु चयो कि मूंखे ॾे त मां पंहिंजो शो कयां कि पोइ ॿई मारे ॾेई छॾिया आहिनि पुलिस खे। वापसि जा मुद्दा ॿई जेके मिर्च वठण रहंदा हुआ पोइ न पियो चवां फोटो मोकिलिया माई। पोइ हिकिड़ो ख़ुदि मारियो आहे, ॿियो ख़ुदि वारो भाउ मीरासन। अदा रिकॉर्डिंग नदीम जलबाणी जी तव्हां ॿुधी। मुंहिंजो अर्ज़ु आहे सिंध IG खे।